हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं आया वंजा बजने दोस्त मीर सैफुल्ला मरी ब्लॉग। सो आज एक नई वीडियो में असां गड आया तो दोस्तों मोस्ट वेलकम तो कया मां पंहिंजे यूट्यूब चैनल सफ़ीउल्ला एडिटिंग में। तो दोस्तों मां तव्हांजा थोड़ा कीअं अदा करे सघां थो ॿुधायो थोरो यार। 1 लाख खां डायरेक्ट सॉरी 1 मिलियन खां डायरेक्ट 16 लाख मुंहिंजा लाइक थी कंप्लीट थी विया। 50,000 फॉलोअर खां 1 लाख फॉलो कंप्लीट थी विया। सो थैंक यू वेरी मच। सो आज मैं वीडियो गाल कंदुसि टिकटॉक के बारे में। तो मां कीअं फॉलो हासिल कया ऐं कीअं लाइक्स हासिल कया, कहिड़ो तरीक़ो मूं इस्तेमालु कयो जो मूंखे लाइक एतिरा मिली आहे, ऐं कहिड़ो ॻाल्हि मूं इस्तेमालु कयो जेके मूंखे लाइक मिली आहे, माण्हुनि लाइक कयो फॉलो कयो, ऐं उन माण्हुनि जो मां थोरो अदा नथो करे सघां त मूंखे एतिरो सपोर्ट कयो आहे यूट्यूब ते ऐं टिकटॉक ते। अञा भी दोस्तों तव्हांजो थोरो सपोर्ट जो ज़रूरत आहे। मुंहिंजो हिकु नंढो फेसबुक पेज आहे जंहिंजो नालो आहे सिंधी सैड स्टेट्स। जेकॾहिं तव्हां फेसबुक ते सर्च कंदो तव्हांखे यकीनन मिली वेंदो। अॼुकल्ह फेसबुक केरु यूज़ नथो करे बल्कि हर को थो यूज़ करे, त उन्हनि जे लाइ मां इहो ॻाल्हि थो कयां। त उते बि मां कुझु स्टेट वग़ैरह ऐं वीडियो पंहिंजा फ़ोटो वग़ैरह रखंदो आहियां। त तव्हां मुंहिंजे पेज ते भले विज़िट कयो त तव्हांखे काफ़ी सारा सुठा शइ मिली वेंदा। ऐं जेको तव्हांजो ॻाल्हि हूंदो कमेंट्स जो त मां उन्हनि पेज ते बि पंहिंजा वीडियोज़ रखंदो वेंदुसि। छो जो के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेको बार बार वॾा पैकेज नथा कराए सघनि टिकटॉक जे यूट्यूब जा, ऐं फेसबुक जो पैकेज 80 रुपए में थींदो अनलिमिटेड ज़ोंग में तव्हां कराए सघो था। त फेसबुक हर कोई यूज़ कंदो आहे, भले फ्री मोड हुजे चाहे नेट मोड हुजे, जहिड़ो बि हुजे फेसबुक हर कोई यूज़ कंदो आहे। त उन्हनि जे लाइ मां ॿुधाइण थो चाहियां, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे पेज ते विज़िट कंदो त सिंधी सैड स्टेट सर्च कंदो या मीर सफ़ीउल्ला मरी सर्च कंदो त मुंहिंजो पेज उते अची वेंदो। को न को हिकिड़ो वीडियो अची वेंदो। तव्हां हुन वीडियो खे खोलिजो, पोइ मथां मुंहिंजो प्रोफाइल लॻल हूंदो छोकिरे जो, सुहिणे छोकिरे जो, उहो तव्हां हुन ते क्लिक करे छॾींदव त लाज़मी मुंहिंजो पेज ओपन थींदो। तव्हां हुन ते लाइक कंदव। त अॼु मां उहा ॻाल्हि कंदुसि, अॼु ॻाल्हि ते रवानगी थियूं। त बसि मां थोरो डिटेल तव्हांखे ॿुधाइण जे लाइ, त तव्हांजो हिन में पंहिंजो ई फ़ाइदो आहे, मुंहिंजो को एतिरो फ़ाइदो न आहे जो मां तव्हांखे ॿुधायां। तव्हांजो एतिरो फ़ाइदो आहे त माना एम बी वग़ैरह बची पवनि। त वीडियो स्टार्ट था कयूं। टिकटॉक जे बारे में काफ़ी सारा दोस्त अचनि था, तव्हां एतिरा फॉलोअर्स हिकिड़े मिंट में कीअं हासिलु कया, कीअं पंहिंजो आई डी खे रिफ्रेश कयो, ईअं कीअं पंहिंजो आई डी खे मथे कयो आहे। त भाउ मूं को अहिड़ो ख़ासि ट्रिक यूज़ न कयो आहे। मूं हिकु नंढो ई ट्रिक यूज़ कयो आहे। जॾहिं मुंहिंजा तक़रीबन 1600 या 1700 फॉलोअर्स हुया, मूं उहो ट्रिक यूज़ कयो त मुंहिंजा फॉलोअर्सनि जा काफ़ी सारा तइदाद वधी वियो। त उन जे करे मुंहिंजा फॉलोअर्स हिकिड़े मिंट में एतिरा थी विया। त मां अॼु तव्हांखे ॻाल्हि सिंपली क्लियर करे ॿुधाईंदुसि। वीडियो खे स्किप न कजो। जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो, छो त असां पंहिंजे चैनल ते अहिड़ा वीडियो रखंदा आहियूं। जेके नवां दोस्त असांजे चैनल में ऐड थियणु चाहिनि था त चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हां बि हिन चैनल जो हिकु हिसो थी वेंदव। त सिंपली मां वीडियो कयां थो स्टार्ट। सभिनि खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो टिकटॉक एप्लीकेशन यूज़ करिणो आहे। लोगनि माण्हू चवंदा आहिनि त ऐप ही डाउनलोड कयो, फलाणो ऐप डाउनलोड कयो, या चोर रूम में वञो, हीअ लिंक सर्च कयो, हीअं कयो, फलाणो कयो। हीअ सभु बकवास आहे। जेको अॼु मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो उन ॻाल्हि ते गौर फरमाइजो, ऐं तव्हां हिन ॻाल्हि ते जेकॾहिं गौर कंदव त यकीनन तव्हांजा फॉलोअर्स एक्टिव थींदा वेंदा। ऐं जेकॾहिं तव्हांजा फॉलोअर्स अचंदा वेंदा त लाज़मी आहे तव्हांजो आई डी जेकॾहिं फ्रीज़ आहे त अनफ्रीज़ बि थी वेंदो, ऐं तव्हांजा लाइक्स बि अची वेंदा। ठीकु आहे। सिंपली मां पंहिंजो टिकटॉक अकाउंट ओपन थो कयां। ओपन करण खां पोइ कुझु देरि पहिरीं मुंहिंजे साम्हूं अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। थोरो ई टिकटॉक मशहूरु ॾिनो आहे। ठीकु आहे। ॾिसी सघो था अहिड़ो मुंहिंजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस अची वेंदो। 1,06,900 फॉलोअर थी विया कल्ह, सॉरी 1,06,000 मुंहिंजा फॉलोअर्स हुया। ठीकु आहे। त मुंहिंजो ई आई डी आहे जिन जा फॉलोअर्स जाम आहिनि, मां हिन जो नथो कयां। त मां तव्हांखे हिकु नंढो आई डी आहे जिन खे मां हिन जा फॉलोअर्स तव्हांखे वधाए ॾेखारींदुसि, ऐं तव्हां बल्कि पाण ॾिसंदो गौर सां ॾिसिजो। जेकॾहिं फॉलोअर्स न वधनि, वीडियो फेक तव्हांखे लॻे त भले चैनल खे अनसब्सक्राइब करी ऐं वीडियो खे भले लाइक बि न कजो। मां जेको बि ॻाल्हि कयां थो रियल कयां थो, ऐं अव्हां जे लाइ वीडियो मां रखां थो यूट्यूब ते, न त मूंखे को शौक़ु न आहे यूट्यूब ते कमु करण जो। ठीकु आहे दोस्तों। त सभिनि खां पहिरीं तव्हां हीअ ॾिसी सघो था, मूं वटि 58 फॉलोइंग थियनि पिया आहिनि, ऐं 55 फॉलोअर्स आहिनि, ऐं 2 लाइक्स आहिनि। हिकिड़ो वीडियो अपलोड आहे। ठीकु आहे। त हीअ तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजे साम्हूं ही अकाउंट आहे। हिन में एतिरो फॉलोअर्स बि न आहिनि, ऐं एतिरा लाइक्स बि न आयल आहिनि, ऐं एतिरा फॉलोइंग बि न कयल आहिनि। त अॼु मां ॻाल्हि कंदुसि क्लियर। तव्हां ॾिसंदव हिन वीडियो खे पूरो। त हाणे ही तव्हांखे पंहिंजो होम में वञिणो आहे। तव्हां होम ॾिसी सघो था। हीअ ॾिसी सघो था तव्हां होम। सॉरी यार, थोरो ही स्क्रीन कमु कंदो करे।
ही ॾिसी सघो था होम, ही तव्हांजे साम्हूं लिखियलु पियो आहे तव्हांखे होम में अचिणो आहे। ठीकु आहे, हाणे होम में अचण खां पोइ तव्हांखे हिकिड़ो फेमस स्टार जो ID तव्हांखे हिते हाणे ही ॾिसी सघो था। ही हाणे मिनिस्टर थियो आहे टिकटॉक जो, इन जा फॉलोअर्स काफ़ी सारा वधीक हूंदा ऐं कुझु अहिड़ा बि फॉलोअर्स हूंदा जिन जे फॉलोइंग में 4 या 5 हज़ार फॉलोइंग वारा लॻल हूंदा। हाणे तव्हांजे साम्हूं आहे अकाउंट मां तव्हांखे ॾेखारींदुसि। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन जा त नंढा फॉलोइंग्स आहिनि। हाणे तव्हां हिन खे ॾिसी सघो था, हिन वटि 1884 फॉलोइंग लॻल पिया आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन खे फॉलो कंदो त लाज़मी आहे तव्हांखे फॉलो मिली वेंदो। ठीकु आहे, सिंपली मां हिन खे फॉलो थो कयां ऐं फॉलो करण खां पोइ तव्हांखे थोरो हेठि अचिणो आहे। तव्हांखे 12 जेतिरा फॉलोइंग थी सघनि, कुझु मां फॉलो करे थो छॾियां। हीअ तव्हां ॾिसी सघो था, अचे मूं फॉलो करे छॾिया तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं। ऐं वीडियो खे स्किप न कजो, जेकॾहिं वीडियो खे स्किप कंदो तव्हांखे सम्झ में न ईंदो, हिन में मुंहिंजो को कसूर न आहे। पोइ वरी कमेंट्स में चवंदो त यार मूंखे हीअ वीडियो तव्हांजो फेक आहे, हीअं या हूअं आहे। त भाउ जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो त लाज़मी तव्हांखे फॉलोइंग मिली वेंदा ऐं तव्हांजो ID त फ्रीज़ आहे त अनफ्रीज़ बि थी वेंदो अनक़रीब। ठीकु आहे, हाणे ही मूं कुझु फॉलोअर्स हिन वटि करे छॾिया ऐं कुझु वरी नसीर बलोच जे अकाउंट मां फॉलो खणां थो मां। हाणे ॾिसी सघो था 4.2 मिलियन जा फॉलोइंग थियल पिया आहिनि। सो मां हिते कुझु हिते थो फॉलोइंग करे छॾियां। हीअं हाणे तव्हां ॾिसी सघो था मां हिननि खे फॉलो करे थो छॾियां। सो जेकॾहिं हिननि जा फॉलोइंग वधियल हूंदा त लाज़मी आहे तव्हांखे फॉलो मिलंदा। अचे मूं फॉलो करे छॾियो आहे, यकदमि त मूं वटि हिकिड़ो फॉलो अची वियो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, मूं हिननि खे फॉलो कयो आहे सो मूं वटि फॉलो अची विया आहिनि। यकीन न आहे त ॾिसी सघो था, हींअर ई मूंखे फॉलो कयो हूंदो। अचे ही ॾिसी सघो था मुंहिंजो ID आहे साॻियो हिते अची वियो आहे फॉलोइंग में। ठीकु आहे, सो हाणे ॾिसी सघो था मूं हिन खे फॉलो कयो हो। हाणे ॾिसी सघो था मूं हिन खे फॉलो कयो हो त हीअ ॾिसी सघो था हिन जो फॉलो मूं वटि अची वियो आहे। ठीकु आहे, मूं हिन खे फॉलो करे छॾियो। सो सिंपली मूंखे फॉलो जे बदिले हिन फॉलो करे छॾियो आहे। हीअ आहे मुंहिंजो अकाउंट। ठीकु आहे, हीअ ॾिसी सघो था हिन मूंखे फॉलो करे छॾियो आहे। ऐं जंहिंखे मूं फॉलो कयो आहे कुझु देरनि खां पोइ, छो जो ID हिकदमि केरु नथो खोले। हाणे ॾिसी सघो था वरी मूं वटि 2 फॉलो नया आया आहिनि। हीअ ॾिसी सघो था तव्हांजे साम्हूं आहे अखियुनि जो। ठीकु आहे, जेकॾहिं उहे सम्झनि था न वीडियो फेक आहे त भाउ तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसी सघो था। सो हाणे ॾिसी सघो था मूं हिन खे फॉलो कयो आहे। हीअ ॾिसी सघो था मुंहिंजो ID हीअ पियो आहे। ठीकु आहे, हाणे हीअ मूंखे पंहिंजो फॉलोइंग में रखे छॾियो आहे। हीअ ॾिसी सघो था मुंहिंजो फॉलोइंग में अची वियो आहे। ठीकु आहे, मूं कुझु बि न कयो आहे, बसि सिर्फ़ु मूं हिन खे फॉलो कयो आहे। हिन मूंखे फॉलो जे बदिले फॉलो ॾेई छॾियो आहे। ठीकु आहे, छो त कोई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि फॉलो खे बदिलो फॉलो, लाइक खे बदिलो लाइक। त भाउ ईअं नथा करे सघो त तव्हां ईअं कंदो, सफ़ा आसान तरीक़ा पिनण खां भलो आहे पंहिंजो कुझु करे छॾियो। ठीकु आहे, हाणे ॾिसी सघो था हिन मुंहिंजो वीडियो बि लाइक करे छॾियो आहे। ठीकु आहे, वरी हिकु नओं फॉलो आयो आहे, हिन मुंहिंजो वीडियो बि लाइक कयो आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे फॉलो कंदो त तव्हांखे फॉलो बि कंदो ऐं कुझु अहिड़ा रहम दिलि माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजे वीडियोज़ खे बि लाइक कंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन मुंहिंजे वीडियो ते वरी कमेंट्स बि करे छॾियो आहे। ॾिसी सघो था। ठीकु आहे, हाणे ॾिसी सघो था हिन मूंखे फॉलो बि कयो आहे, लाइक बि कयो आहे ऐं कमेंट बि करे छॾियो आहे। हाणे ॾिसी सघो था मूं वटि 59 फॉलो थिया आहिनि ऐं हाणे वरी 97 ते फॉलोइंग थिया आहिनि। कुझु हिननि खे फॉलो मां करे थो छॾियां। जेतिरो मां फॉलोइंग कंदुसि ऐं तक़रीबन 100 खां 30 या 20% माण्हू मूंखे फॉलो करे छॾींदा। ठीकु आहे, ईअं भाउ तव्हां पंहिंजो फॉलोइस खे इनक्रीज़ करे सघो था ऐं तव्हां पंहिंजो फॉलो अकाउंट ते आणे सघो था ऐं तव्हांखे माण्हू फॉलो कंदा ऐं लाइक बि कंदा तव्हांजे वीडियोनि खे थी सघे। ऐं तव्हांजे साम्हूं मुंहिंजे आहे वीडियोज़ खे लाइक बि कयो ऐं फॉलो बि कयो, कमेंट बि कयो। त अॼु जी वीडियो इहो हो। यकीनन तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो त वीडियो खे लाइक कंदो। जेकॾहिं तव्हांखे हिन वीडियो में का शइ सम्झ में न आयो त वीडियो खे हेठां कमेंट्स करे छॾियो त ॿियो वीडियो अव्हांजे लाइ अची तयारु थी वञे। त मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई खपे। ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, टेक केयर, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो।